अस्सलाम वालेकुम। वाइसिस मीडिया नेटवर्क में आऊं आहियां माजिद समो। तव्हां ॾिठो त बजट जेका वफ़ाक़ी सरकार पेश कई उन बजट जी आड़ में पीपी हिकिड़ी ॿी टल करे वई आहे, अटकलबाज़ी करे वई आहे। बजट खां 2 ॾींहं अॻु में सीएम सिंध में 48% पाणी खोट बाबति वज़ीर आज़म ॾांहुं ख़त मोकिलियो हो। लाॻीतो ही वॾी फनबाज़ीअ सां एहतजाज बि रिकॉर्ड कराईंदा पिए रहिया, पर असां इहो पिए सम्झियोसीं त हीउ सॼो जेको आहे सो वाक़ई बि हक़ीक़ी तौर ते पंहिंजो सिंध जे पाणी वारो केस वणंदा, पर माज़ीअ जीअं हिन भेरे बि अटकल कई वई। विच में बजट अची वई। बजट इजलास में बाइकाट जो ऑप्शन हुयो, बजट मंज़ूरी में रंडक जो ऑप्शन हुयो। ही वफ़ाक़ में नून लीग जा पीपी वारा इतिहादी रहिया आहिनि। मां गुज़िरियल जेको आचर गुज़री वियो हिन में हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो सिंध एक्सप्रेस में उमर काज़ी जो, उन में इहा मौज़ू ते तमामु हिकिड़ो निवेकलाई सां बहस थियल आहे। तव्हांखे असां शॉर्टकट में ॿुधाईंदा हलूं त जॾहिं इहो इजलास पए थियो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उन्हनि खां नाराज़ थी वियो, जंहिंखे परचाए आयो मोहसिन नक़वी। हुनखे राज़ी कयूं, कहिड़ा मामला उन्हनि जा तइ थिया। असां ॿार इहो पिए सम्झो त सिंध जो जेको मेन जेको इशू आहे, वॾो मसइलो जेको वरहनि खां वठी हले पियो, उहो आहे पाणी खोट। ही पाणी खोट ते सख़्तु एहतजाज कंदा, बजट इजलास में वेहंदा ई कोन। तव्हां बाक़ाइदे कावड़ जी वेंदा, पर अधु कलाक जी हुननि कावड़ कई। अधु कलाक खां पोइ हू जॾहिं राज़ी थी विया, अंदरि विया, मामला जेके थिया त पीपी चेयरमैन हुननि वटि मामिलो ई टियों रखियो। टियों मामिलो कहिड़ो हुयो? उहो हुयो गिलगित बिल्तिस्तान में असांखे हुकूमत ठाहिण ॾिनी वञे, उन में रंडक न विझो। उन में रंडक विझंदव त असां तव्हांजी बजट वारे मामले में रंडक विझंदासीं। मतिलबु उन्हनि खे गिलगित में निवेकलाई में इक़्तिदार हासिलु करिणो हुयो, जंहिंखां पोइ हुननि बजट वारे मामले खे जेको उन आड़ में उन्हनि उहा रंडकूं पंहिंजूं ख़तमु करायूं। न त नून लीग त चए पई त बाबा फलाणी फलाणी पोलिंगनि ते ॿीहर जेको आहे वोटिंग थिए या ॿीहर ॻणप थिए या कुझु बि के मामला हुननि अहिड़ा पेश कया, जंहिंखां पोइ नून लीग पोइ हिते क़दम खणी वई। नून लीग इहो ॾिठो त बाबा सस्तो सौदो आहे, पाणी वारी न ॻाल्हि करे विझनि। पाणी वारे मामले में नून लीग बसि उन में ई जेको आहे फाथल हुई त पीपी इहा न ॻाल्हि करे, पर पीपीअ हितां वरी मामला खणी विया आहिनि पाणी वारा, उते ॻाल्हि ई टी करे विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो पीपीअ जो सॼो जेको वजूदु आहे उहो हाणे आख़िरी हिते सिंध ताईं वञी महदूदु वञी बचियो आहे। वफ़ाक़ में त हू आहिनि कोन। ऐं अहिड़े ई नमूने सां हाणे हिननि जो जॾहिं वजूदु ख़तमु थियण वारो आहे त घटि में घटि तव्हां सिंध वारी जेका हुकूमत आहे तव्हां उहा त बचायो, उहो वोट त बचायो। आख़िरी जेको माण्हुनि जो सहारो आहे, ज़राइत आहे, पाणी आहे, उहो त उहो पाणीअ जो सौदो बि तव्हां होॾे करे आया आहियो। उहो वञी गिलगित जो वञी तव्हां इक़्तिदार हासिलु था कयो, वरी गिलगित खे सिंध बणाईंदो, एतिरी तरक़ी कराईंदो जो उहो सिंध बणिजी वेंदी गिलगित। गिलगित त अॻ में ई हींअर बहितर आहे, पोइ जेको तव्हां उते वेंदो छा थींदो उहा सभिनी खे ख़बर आहे। असां इहो था ॿुधाइणु चाहियूं त हू कीअं सिंध जो जेको आहे सो पाणी वारो केस दॿाए ऐं पंहिंजे हुननि खे वधीक इक़्तिदार गिलगित वारो प्यारो लॻो। जेकॾहिं हो गिलगित वारे मामले खे चवंदा असां बाबा असां हुन टच कोन था कयूं ऐं उहो असां अॻ में ई खटे चुका आहियूं, इन जे करे असांखे पाणी वारे मामले ते हो बजट वारे मामले में रंडक बणिजंदा त असांजो पाणी वारो मामिलो हल थी वञे हा। पर हिननि पाणीअ ते सौदो कयो आहे। वॾी महिरबानी, वधीक तव्हां पाण ई हिन ते राय ॾेई सघो था।